जिते वहां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करें। चक भरसा रुस्तम के कचे में पुलिस की कार्रवाई मुगवी नींगर बाजियाब कराई विया है। अहम खबर वां शेयर कई पिया। 2 ॾींहं अॻु हथियारबंद मज़दा क्लीनर नींगर सुहेल लाशारी संदसि पीउ जे साम्हूं अगवा करे विया हुआ। अगवाकारनि ख़िलाफ़ कचे में ऑपरेशन जारी है। SSP शिकारपुर शाहज़ेब चाचर जो चवणु है। अहम खबर वां शेयर कई पिया। चक भरसा रुस्तम के कचे में पुलिस की कार्रवाई मुगवी नींगर के बाजियाब करायो वियो। 2 ॾींहं अॻु हथियारबंद मज़दा क्लीनर नींगर सुहेल लाशारी के संदसि पीउ जे साम्हूं अगवा करे विया हुआ। अगवाकारनि ख़िलाफ़ कचे में ऑपरेशन जारी है। SSP शिकारपुर शाहज़ेब चाचर जो चवणु है। एक भेरो ॿीहर वाक़े ॿुधाई। चक भरसा रुस्तम के कचे में पुलिस की कार्रवाई मुगवी नींगर के बाजियाब करायो वियो है। 2 ॾींहं अॻु हथियारबंद मज़दा क्लीनर नींगर सुहेल लाशारी के संदसि पीउ जे साम्हूं अगवा करे विया हुआ। अगवाकारनि ख़िलाफ़ कचे में ऑपरेशन जारी है। SSP शिकारपुर शाहज़ेब चाचर जो ये चवणु है। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आसिफ अली सूमरो खान जी। आसिफ, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल। कचे में पुलिस कार्रवाई करे अगवा नींगर के बाजियाब कराए वरितो आहे। हथियारबंद मज़दा जे क्लीनर नींगर सुहेल लाशारी के पीउ मुमताज़ लाशारी साम्हूं रुस्तम थाणे जी हद सफदर लाड़ो वटां 2 ॾींहं अगवा करे खणी विया हुआ। जॾहिं जेको पीउ आहे उहो रड़ियूं कंदो रहियो त मुंहिं जे पुट खे अगवा न कयो। तंहिं बावजूद बि हथियारबंद नींगर के अगवा करे खणी विया हुआ। जंहिंखां पोइ रुस्तम पुलिस कचे वारे इलाइक़े में टारगेटेड ऑपरेशन खां पोइ सुहेल लाशारी के बाजियाब कराए वरितो आहे। जॾहिं त पुलिस जो इहो चवणु आहे त इलाइक़े में टारगेटेड ऑपरेशन जारी आहे। जल्द जेके ॿिया बि मॻिजी आहिनि उन्हनि खे बि बाजियाब करायो वेंदो ऐं इलाइक़े में अमन अमान पिणु बहाल करायो वेंदो। जेको नींगर आहे सुहेल लाशारी उहो पंहिंजी मज़दा ते पंहिंजे पीउ मुमताज़ लाशारी सां गॾु सफ़र खां कंदपुर खणी रहियो हो। सफदर लाड़े वटां 2 ॾींहं अॻु हथियारबंद अगवा करे विया हुआ, जंहिंखे पुलिस बाजियाब करायो आहे। जी ठीक है, मुझी मेहरबानी आसिफ अपडेट कराने के लिए।